GRP न्यूज़ के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। जीअं त कल्ह शागिर्द गनी चांडियो खे खंबे गुम कयो वियो आहे निजी अस्पताल मां, जंहिं जेको पंहिंजी नंढड़ी जो इलाज करण आयो हो, जेका उनजी नंढड़ी 3 महीना ज़ेर इलाज हुई अस्पताल में, कराची जी अस्पताल निजी में। जीअं त जाम शोरो में एहतजाज कयो वियो आहे ऐं कराची में भी एहतजाज कयो वियो आहे। अॼु सॼी सिंध में कॉल ॾिनी वई आहे त अगरि 12 बजे ताईं गनी चांडे खे आज़ादु न कयो वियो त पोइ सॼी सिंध में एहतजाज थींदो। गनी चांडियो उहो शागिर्द आहे सॼी सिंध जो जंहिं कैनलनि जे मसइले ते आवाज़ु उथारियो ऐं जेके कचे जा डाकू धाड़ेल माण्हुनि खे अगवा करे वेंदा हुआ सिंधी, उन्हनि जे लाइ बि आवाज़ु उथारींदो रहियो ऐं सॼी सिंध जे कुंड कुड़छ मां इहो आवाज़ु अची रहियो आहे त गनी चांडे खे आज़ादु कयो वञे ऐं जेके बि इदारा आहिनि ऐं जेके बि उन इदारा आहिनि जिन खंबे गुम कयो आहे उन्हनि खे आज़ादु कयो वञे, आज़ादु कयो।